नादरीन कंदरा का खबर शामिल कयूं पिया राजा जागीरानी जी रिपोर्ट मुताबिक कंदरा SHO तालिब हुसैन जिस्कानी ऐं वॾो मुंशी मोहम्मद असलम कोराई सियासी समाजी अगवान कन्यो मल अल्लाह मेहर मलक समाजी वर्कर राजा आफ्ताब बुरडो सदर प्रेस क्लब अब्दुल हक जागीरानी जनरल सेक्रेटरी अरबाब ज़हीर दारेजो सीनियर सहाफ़ी फ़कीर सालेह कांदड़ो सदाम हुसैन दारेजो आकाश जागीरानी राजा जागीरानी लकी मल कंदरा प्रेस क्लब तरफां ॾिनल आजियाणे में ॻाल्हाईंदे चयो त SSP सिंगार मलिक सखर सख़्त हिदायतूं जारी कंदे मूंखे अमन अमान खे बहितर बणाइण लाइ मुक़ररु कयो आहे। मां कंहिं बि ॾुआरी खे बख़्श न कंदुसि, ॾुआरी तोड़े बासर छो न हुजे। मां शहरनि जा मसइला मालूम करण लाइ मुलाक़ातूं शुरू कयूं आहिनि। शहर में वधंदड़ ट्रैफ़िक खे कंट्रोल करण लाइ शहर में दुकानदारनि सां बदमाशी करण वारनि खे लगाम ॾियण लाइ शहर में पुलिस मुक़ररु कई आहे, जंहिंजी मां पाण निगरानी करे रहियो आहियां। कंदरा पहुचण शर्त आवाम लाइ थाणे जा 24 कलाक दरवाज़ा खुलियल आहिनि। कंहिं बि ग़रीब मिसकीन सां नाजाइज़ी थियण न ॾिनी वेंदी ऐं अमन अमान खे बहितर रखंदासीं।